सफ़ा चंड खां चिटी आहे त तुंहिंजे मदीने जी सफ़ा चंड खां चिटी आहे त तुंहिंजे मदीने जी नूरानी हर गिटी आहे त तुंहिंजे मदीने जी शफ़ा वारी मिटी आहे त तुंहिंजे मदीने जी मिठा मज़लूम पाड़े ते कुराड़े ऐं उघाड़े ते मिठा मज़लूम पाड़े ते कुराड़े ऐं उघाड़े ते पुनल वाकई मिठी आहे त तुंहिंजे मदीने जी नूरानी हर गिटी आहे त तुंहिंजे मदीने जी शफ़ा वारी मिटी आहे त तुंहिंजे मदीने जी जाॾे काॾे सुख सभु को सॼे जॻह ते तुंहिंजे सदको जाॾे काॾे सुख सभु को सॼे जॻह ते तुंहिंजे सदको सजण रहमत उठी आहे त तुंहिंजे मदीने जी सजण रहमत उठी आहे त तुंहिंजे मदीने जी नूरानी हर गिटी आहे त तुंहिंजे मदीने जी शफ़ा वारी मिटी आहे त तुंहिंजे मदीने जी अदब ऐं न्याज़ सां संग दर पियो पढ़ंदो ग़ुलाम उमर अदब ऐं न्याज़ सां संग दर पियो पढ़ंदो ग़ुलाम उमर सना सारा सुठी आहे त तुंहिंजे मदीने जी सना सारा सुठी आहे त तुंहिंजे मदीने जी नूरानी हर गिटी आहे त तुंहिंजे मदीने जी शफ़ा वारी मिटी आहे त तुंहिंजे मदीने जी। सुभान अल्लाह।